अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल। दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे जो अॼु बहितरीन रिव्यू कंदासीं नेक्स्ट एपिसोड जो। दोस्तों, इन में तव्हां ॾिठो चाकर ख़ान पलांद कयो ऐं अकबर ख़ान बि कसम खयो पंहिंजी घरवारी जो पलांद करण जो। उहो वरी चाकर ख़ान खां पलांद करण जी कोशिशि कंदो ऐं चाकर ख़ान वरी हाणे जाबर जे पोयां पवंदो। जाबर जी माई त मारे छॾियईं ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो अञा दुश्मनी में अॻिते वधी वियो। तव्हां इहो सोचो पिया त हाणे ड्रामो ख़तमु थींदो, सिको बि मारिजी वियो, हैदर उन खे मारे छॾियो, बसि हिते कहाणी ख़तमु थी हुई। न दोस्तों, अञा कहाणी त हाणे अॻिते जेको आहे हिन वधाईंदा आहिनि ड्रामे खे। छो त हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया आहिनि, को कंहिंखे थो मारे, को कंहिंखे थो मारे, ईअं हिक ॿिए जे पोयां वठि पाजा हूंदी। नेठि आख़िरी किस्तनि में रुंडो मरंदो वञी या ऐं जाबर मरंदो, इहे ॿ माण्हू मरंदा, ड्रामो ख़तमु थी वेंदो। इहो तमामु जल्द इहो सीन बि तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। दोस्तों, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी आहे त महिरबानी करे असांजे जहिड़ी यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कजो। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।